पोइ रित त अॼु बि अछूत आहिनि न असांजे समाज में, लतीफ़ जे समाज में, त तॾहिं बि अलाही जी छा हुननि जी हालति हुई, जेको इहो ब्राह्मणी असांजो समाज आहे, या जेके बि मज़हबी जेके इहे क्लासिफिकेशन थियलूं आहिनि सभिनी मज़हबनि में, को सैयद आहे त को माछी आहे, को मलाह आहे, को मंगणार आहे, त पोइ इहे क्लासिफिकेशन। लतीफ़ चवे थो त गाॾीअ चाढ़े गंदरीअ माण्हू कयो में, चए थो त इहो ॼाम तमाची माण्हू तॾहिं थियो जॾहिं इहा जेका मलाहण नूरी हुनजी गाॾीअ में चढ़ी आहे। चए थो त समाज चवे थो त कारियूं कोझियूं कुवड़ियूं वठी वेठियूं वाट ते खिखीअ हाणियूं खारियूं, उन्ही जूं आरियूं समेरीअ केरु सहे। चए थो हीउ जेको समूह ॼाम आहे, इन्हनि मलाहनि जा जेके आरा ऐं अंगल सहे थो, इन जे करे हुन पंहिंजे पाण खे डी क्लास कयो। लतीफ़ असांखे ॿुधाए थो त हुकुमरान कहिड़ो हुजणु खपे। हुकुमरान जसोदन राय जहिड़ो हुजणु खपे, हुकुमरान ॼाम तमाचीअ जहिड़ो हुकुमरान हुजणु खपे, हुकुमरान उमिरि सूमिरे जहिड़ो न हुजणु खपे। समाज कहिड़ो हुजणु खपे? समाज इहो न हुजणु खपे। हू जॾहिं मारवी सवेर नागपाल साहब मारवीअ जी ॻाल्हि कई